शहरा गुल ऑफिशियल के सब्सक्राइब कयो और जो को के लाइक कयो शेयर कयो माया सोडी ताजी। अस्सलाम वालेकुम जी तव्हांखे द शहरा गुल शो में वेलकम चवां थी। अॼु त मां खुद परेशान थी वई आहियां त पंहिंजे प्रोग्राम खे किथां खां स्टार्ट कयां कीअं वठां। मां पंहिंजी रिकॉर्डिंग में बिज़ी लॻी पियो हुयसि ऐं मुंहिंजा महिमान अचनि पिया मुख़्तलिफ़, त अचानक ई हिकु अनोखो महिमान मुंहिंजे साम्हूं अची वियो त मां सोचियमि त हीअ केरु थी सघे थी, केरु आहे, किथां कंहिंजी माई आई आहे। बाद में ख़बर पई त भई हिते त को घर जो मसलो हलियो पिए ऐं हीअ जहिड़ो गिची में पइजी वियो। हाणे तव्हां ॾिसी सघो था असां वटि ॾाढो डिफरेंट गेटअप आहे हिननि जो ऐं हीअ गेटअप हिननि जी मजबूरी आहे। छो कयो वियो आहे, छाजे लाइ कयो वियो आहे, तव्हां पाण पुछो। त तव्हां ॾिसंदा हूंदो सोशल मीडिया ते यूट्यूब ते मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स हलनि था, ज़ाल मुड़ुसनि जा जहिड़ा हलनि था, कॾहिं गामू जो जहिड़ो थो ॿुधण में अचे त कॾहिं असांखे जेका उनजी जहिड़नि जूं खोड़ सारी स्टोरीज़ जेके तव्हां ॾिसो था पिया, पर मुख़्तलिफ़ कैरेक्टर सां हिकिड़ो तालुक़ रखंदड़ तमामु बहितरीन आर्टिस्ट पर अचानक ई मुंहिंजे प्रोग्राम में कीअं आई आहे तफ़सील पुछूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुंहिंजो नालो न खई सोडी छो? सोडी मां सॉरी सोडी मां पर मां हाणे नालो बि मटायां थी। छा चवंदा शेला गुल? मां मुंहिंजो नालो शेला गुल आहे। हा इहो ई शेला गुल जेको चए थी। सोडी मूंखे ॿुधा त तूं मुंहिंजे अचानक शो में पुॼी कीअं वई आहे, काथां आई? मां तोखे तव्हां ॼणा आई आहियां त घरनि जा मसला हल कर न। छा थियो, जहिड़ो छा था शुरू थियो? जहिड़ो इहो ई त फोननि ते सॼो ॾींहुं सॼी राति लॻो पिया व्हाट्सएप ते वरी मां ब्यूटी पार्लर ते त ॾिस छा असर कयो अथऊं। ब्यूटी पार्लर न हूंदो, ब्यूटी पार्लर हूंदो आहे। पलार मथे ते रखियो अथऊं न, ॿियो छा कयो अथऊं? ए पलार न आहे, मां ॿुधायां तव्हांखे त तव्हांखे डाई कयो आहे, मतिलबु कलर करे छॾियो वारनि जो, मतिलबु ॾिसो न गोल्डन। अमर ते छो ॿुधाई छो विया आहियो तव्हां मुंहिंजे लाइ? डाई साड़े न डाई न डाई जे मींस कलर इन के अच्छा अंग्रेजी पई ॻाल्हाए। हां न मतलब मां रंग घटि पढ़ियल आहियां। खैर आहे ईअं रंग चओ वही गेटअप जो कीअं कयो आहे? बस हाणे मां पाण खे कंदसि छा चवंदा आहिनि अंग्रेजी में फेमस चेंज कंदसि। हा इहो ई चेंज बदलाए छॾंदसि। हाल पाण खे बदलायो त तब न त हीअ चेंज तयार थी वई आहे, अञा बि कम भॼी वियो। भॼे त भॼे पाजेसि मुल्क में ॾिसे थी का कमी आहे त हाणे त मां चवनि था गुरू कयमि। गुरू ॾिसो इंग्लिश बि ॻाल्हाए थी, साणी थी वई आहे। सेखारियो आहे कंहिं मिड़ई। कंहिं ॿुधायो? हा पाड़े की आहे हिकिड़ी। अच्छा मूंखे ॿुधायो, मूं लास्ट टाइम तव्हां जहिड़ो ॾिठो या अचानक तव्हांखे हाणे ॾिठो मुंहिंजी शूट पे हली, ॾिठो तव्हां मुंहिंजे आर्टिस्ट आयल हुया, हाणे तव्हां अचानक हिन गेटअप में मां त परेशान थी वई सली। त तूं सभु कंहिंखे इंट्रोड्यूस करे पई। हा मुंहिंजी ॻाल्हि ई न तोखे यादि आहे? मां ॿुधा तव्हांजी ॻाल्हि मूंखे त सोडीअ जो बि इंट्रोड्यूस कयां न के बि दुनिया ॾिसे छो अमा। भाई सोडी मूंखे ॿुधायो, सोडी त मॉडर्न थी वई आहे हाणे, त सोडी त भली थी लॻे ॾाढी। त ॿुधायो मां त इहो इन जे करे त कॾहिं कंहिंसां फोन ते असांजी का ज़िंदगी न आहे छा भला? बिल्कुलु तव्हांजी लाइफ आहे, इन खे मां ॿुधाईंदी हलां त सोडी बि हाणे घटि न आहे, सोडी तयार थी वई आहे। सोडी चई थी भले जरा वञणो त फैशन करे ईंदो पाणे ई। हा पाणे मोटी ईंदो। ऐं पोइ ही शाज़िया राबिया अलाए कहिड़ा कहिड़ा नाला त ॿुधाइजनि, तव्हांजी न्यूज़ ते कहिड़ी थी हलनि? हा ये ख़बरूं हलण पयूं न। ओ फेमस थी वई आहे ॻाल्हि जहिड़ो असां फेमस हूंदो आहे, मशहूर थी वई आहे। हा या मशहूर। ये वार कीअं ठहराया अथई? ये फोटू पयूं पर ॾेखारनि त हितां लेक कर। लेक छा? हा तस्वीरूं ॾेखारनि पयूं। मतलब लाइक कर, ला पसंद कर। हा इहो पसंदि अंग्रेजी में लाइ छा पई चवनि मूंखे कहिड़ी ख़बर आहे। हाणे तूं मॉडर्न थी वई त इंग्लिश बि ॻाल्हाए न। बसि रखंदसि कंहिंखे टीचर चवणा थी त हुनखे रखां। मां तोसां गॾु आहियां। तव्हां मूंखे सम्झाईंदो वरी पोइ मां संत को वञां तोखे अलाह हयाती ॾे तूं त जीवी सदाईं। कमाल जो लॻायो त ही त मूंखे ॾाढो पसंदि पियो अचे, मूंखे ॾींदी आहे। तोखां वधीक आहे बकल, हज़ारे बकल तो तुम कुर्बान। त तो ते हींअर चए पियो तूं वरी। हा ठहे हथो सोनी त शी पई। अच्छा सोनी वरी हो मिलियो तो और कैमरामैन जेको आहे भाई उहो त कापर जे दौर जो आयो को थोड़ी चए पियो त इहो व्हाट्सएप नंबर दे। हाणे मां काॾा आणींदसि? मुंहिंजे कहिड़े कैमरामैन तो व्हाट्सएप नंबर घुरियो ॿुधा मूंखे। हा त इहो हिकिड़ो खजीअ जहिड़ो ॿाहिरि इन जी ॻाल्हि खे छॾ तूं। हा पोइ एॾी सुठी तयार थी निकिरंदी आहे माण्हू त तोखे पोइ तोड़े जो अचणो हो त पोइ मां कीअं अचां ईअं हुन न पालनि मुंहिंजे करे तयार थी आई। तूं चेक करे मां सत को वञां त मां शेरा गुल ॾे वञां थी त को सुठी तरह लॻां। सोडी त भली लॻे थी ऐं हाणे गामू केॾांहुं बि न वेंदो मुंहिंजे करे। पाणे मोटंदो पाए ॾिस रोडो। हिन खां अलावा ॿिया कहिड़ा कहिड़ा कपिड़ा वरिता अथई कलरनि में? कपिड़ा त खोड़ वरिता हथ में। हाणे ॿुधाए त तोखे जुआ कढणी थी न जो ख़ारिश अची पई आहे। ॾिस त मथो केॾी महिल चए मूं कढी। ॿियो तूं फनकारा बि फर्स्ट क्लास आहे, तोखे ॿुधंदी आहियां कॾहिं कॾहिं डांस बि हणंदी आहियां। हा पहिरीं झुमिर चवंदी हुअसि, हाणे थोरी कई अथमि न इहा। डांस सॼी आहे, डांस सॼी आहे। पोइ भला गानो तो ॿुधा मुंहिंजो।
मुझे दिल पर के वनी चोस कडाटी लगी आहे मुसाजे आहे रुठल हो हाणे जा पोके खे जा जे रुठला मूंसां जानी तॾहिं बच्चा तोखे त लिखियल हूंदो न मूंखे यादि आहे यादि आहे त मूंखे यादि कराइण इहो बि मूंखे तालीम ॾे मूंखे शौक़ु आहे ॻाइण जो मां हाज़िर आहियां पोइ कमु वेही रहंदो पोइ मतां वेही रहे पोइ मथां वेही रहे हा। पर जे हेतिरी सारी छोकिरियुनि जो छा थो ॻाल्हाए तूं ज़ाल एॾी सुहिणी शहज़ादी वेठी आहे ॾिस त सही मड़ मां जहिड़ी का सोणी हूंदी अच्छा कॾहिं के तव्हांजी तारीफ़ कई तव्हां सुहिणा आहियो या हाणे थिया आहियो या पहिरियां अली मड़े सॼो पाड़ो मुंहिंजी तारीफ़ कंदो सोणी असाड़ी जो शहज़ादी तोखे कहिड़ी ख़बर जवानीअ में मां कहिड़ी सोणी हुअसि थोड़ी शौक़ीन हुयसि ओहो छाजी घुमण फिरण जी खाइण पीअण जी सहेली मां ते वेंदी हुअसि तव्हां एॾा शौक़ रखिया पोइ तव्हांखे परमिशन उर्स मुंहिंजो टांके वारो मां वॾेरे जी धीअ मिड़ई क़िस्मत मड़ मूंखे लॻे थो शौक़ तोखे मारायो तोखे सुठो लॻी वियो तो शादी करे छॾी कपिड़ा किथां ठाराए ॾाढा भला ठहिया ए कपड़ा वठी आयासीं चलाए छा पिया कोठे बुटीक बुटीक था वठनि कपिड़ा हा तो महंगा हूंदा रोड तारीख आहे नी रोड तारीख नहीं तारीख रोड है हा एॾे हुयसि ये सारी लैंग्वेज है कि आया पोया लगी पई है माना माशाल्लाह सुठो लगा रहा है भलो बस हाणे अलाए कीअं रोड तारीख के बुधायो तव्हांखे रस्तो रोड तारीख कोई ॿुधायो पाड़े वारी माईअ त तूं हुते वञ त तोखे हर कपिड़ो मिली वेंदो उतां दोस्तूं तो न्यू आई माना इलाही सारी हा दोस्तूं पाड़े में मां हथ जो थी वेठी आ मुंहिंजी मां तोखे छा ॿुधायां वाह वाह पर केतिरी दोस्तूं थी भला खोड़ ओड़ो पाड़ो सॼो पाड़े में एॾी दुआ सलामत तोखे छा ॿुधायां सॼो पाड़ो तो ॾेई हूंदो तकरीबन हा सभिनी सां अचण वञण आहे हू मुंहिंजे पाड़े में रहंदी थी आबा शबीरा आप शबीरा पाड़े में रहंदी है पाड़े में रहंदी आहे वठी जोस करे मां वठी ईंदी मांस पर थोड़ी रुखी थी वई आहे हाणे भला बकरा आई त चई मां जो गोश्त अचे तोखे छा ॿुधायां हिन ॾे कोचरी न ॾेसी अपा ॿुधई थी साथी चवे मुंहिंजी पाड़े वारी आहे मिड़े पाण में ॻाल्हि थियूं कयूं मामा मतलब मां हेॾो जी होॾे न कंदी आहियां असीं कोन ॿुधाईंदासीं असीं हा। कान कंदासीं आपा आपा तव्हां दिलि में न कजो माना सम्झी वठो ॻाल्हि खे सम्झी वठो हा सही आहे वॾी आहे वधी आहे न वरी चाल अने मूंखां त खोड़ वॾी थी तूं जी उमिरि केतिरी आहे अमा तोखां थोड़ी वॾी आहे न मां बसि थोड़ी वधी आहे हा बाक़ी हाणे शबीरा जन त पुराणी मां हेतिरी गुलर एतिरी त टीवी ते पई ॾिसां हाय हाय टीवी ते तरी के तोखे ड्रामा जो कम करे ॾाढो शौक़ु तो पर हाणे को कम मिले त हाणे कंदसि छो पर हाणे मां थोरो सीरियस ॻाल्हि करियां का हा कर मड़ ॻाल्हि सीरियस वो तो रोई त कान ईंदी आहे बसि अहिड़ी को दुख जी ॻाल्हि कंदी त रोंदसि धीअ छो न दुख में कहिड़ो अथई दुख घणा ॾिठा न भॼे वई हुई टिशू वठो साड़ी ख़राब न करो यो माना गोठ मां थी एडी फैशनेबल थी वई पर ने कपड़ो खण न छड़ी सोच थोड़ो सही थी वेंदा कपड़ो खाइण बि न छॾियो त पैसा बि बदाम त लाइ काॾे छो त छोड़े वियो अलाए छा ऐसा साड़ी में बताओ हा साड़ीअ में बदाम आवाज के थोड़ो घट कर वो तो मुस्तदी न तो ठहे तो सा आवाज़ त मुंहिंजो घटि थींदो ई कोन नंढे को वॾी ईअं ई आहे मुंहिंजे खां वठी आहे माना पोइ बि जेरी मुंहिंजी ज़बान आहे काथे थी ॻाल्हायां तोसां थी ॻाल्हायां ईअं पाण में थी ॻाल्हि कयां ॿुधाई थी तव्हांखे नाज़रीन हेॾो बहितरीन गेटअप कयल आहे असांजे सिंध जो तमामु बहितरीन मुंहिंजो जेको हिननि सां इतफ़ाक़ रहियो आहे सो हिकु मेकअप आर्टिस्ट खां वठी ऐं को सफ़र रहियो आहे हिन वक़्त ताईं असांजो ज़ाकिर शेख नालो मशहूरु आहे टेलीविज़न ते अलाह तव्हांखे हमेशह आबाद करे बहितरीन तमामु घणो तव्हांजो हीउ गेटअप केतिरा गेटअप कयो था तव्हां तमामु घणा बाबा मां कया आहिनि गेटअप हाणे त मूंखे यादि बि नथो अचे त केतिरा गेटअप मां कया आहिनि एॾो टैलेंट तव्हां में लिकियलु हो एतिरनि सालनि खां वठी तव्हां किथे हलायो पिया बसि तव्हांजो मेकअप कंदा हुआसीं ऐं जेको आहे मौक़ो ई न मिलियो कॾहिं सोचो बि न हुयो सही ॻाल्हि आहे बिल्कुलु पर मूंखे हाणे ॾिसण हिकिड़ी शइ जी ख़बर पई आहे वॾो टाइम थियो आहे इहा शइ त तव्हां मेकअप आर्टिस्ट खां हटी विया हो मेकअप वारी फील्ड खे तव्हांखे नफ़रत थी वई आहे बिल्कुलु। रीज़न छा आहे मेकअप आर्टिस्ट जी हिकिड़ी एक्टर खां वधीक हुनजी हैसियत हूंदी सही ॻाल्हि त जेकॾहिं मेकअप आर्टिस्ट न आहे सेट ते त हीरोइन जो मेकअप न थींदो हीरो जो मेकअप न थींदो ऐं जिन जो गेटअप करणो आहे हुनजो गेटअप न थींदो इंतज़ार कंदा इज़त ॾींदा कन्विंस ॾींदा ॾिसो तव्हां ॻाल्हि करे ॻाल्हाइण में केॾो मतिलबु हाणे हू ईअं सम्झनि पिया असांजा डायरेक्टर बि नवां अची विया उहे वीचारा सीनियर साइड ते थी विया त अहिड़े तरीक़े सां ॻाल्हाइनि पिया अड़े हेॾे आ सही आहे मां तू तड़ाक वारी ज़बान तू तड़ाक वारी ज़बान जेका असांखे हमेशह इज़त मिली आर्टिस्ट मां बि इज़त मिली त डायरेक्टर मां बि इज़त मिली इदारनि मां बि इज़त मिली पोइ इनजे करे तव्हां फील्ड मां फील्ड छॾे ॾिनी अच्छा चलो मेकअप आर्टिस्ट जी फील्ड छॾे ॾिनी हुन खां पोइ एतिरो ख़ुदि पाण मेकअप में इन्वॉल्व थी विया त हाणे त मुख़्तलिफ़ तव्हांखे एॾो मेकअप लॻियल आहे तव्हां मुख़्तलिफ़ गेटअप कयो था
ऐं तव्हांजो हिकिड़ो प्रोग्राम रिसेंटली हलंदो हुयो, हिन में लॻभॻि मुंहिंजे ख़्याल में 200 खां वधीक एपिसोड हलिया हुआ, त उन एपिसोड्स में तव्हांजा गेटअप बि ओतिरा ई हूंदा? ओतिरा ई आहे, बिल्कुलु। पोइ उन लाइ केॾी महिनत करणी पवंदी? सिर्फ़ु मुंहिंजो हिकिड़ो कैरेक्टर हुयो सोढी वारो, जंहिंमें मतिलबु बिगड़ी टाइप जो मेकअप हूंदो ऐं ड्रेस सोढी न ईअं ॾाढो टॉप ते सोढी, हा, पुलिस वारी मां हूंदी आहियां। ऐं उन खां पोइ हिकिड़ी हूंदी मंती ऐं बख्शी। मंती ऐं बख्शी? बख्शी, वो जेका नंढड़ी बेबी आहे उहा हूंदी ममती ऐं मां हूंदी हुयमि बख्शी। ऐं इज़हार जो हूंदो असांजो गुरु। पोइ ॾाढो मां गुरु खे ॻाल्हाईंदी आहियां त टाके वारो हुयो, हुनजो हुन सां चक्कर हुयो खैरपुर में, ॾाढा हुनखे खैर सॼा राज़ खोले छॾींदा। सॼा राज़। त मतिलबु इहे सभु शयूं हिकिड़ी नेचुरल लाइफ सां जुड़ियल आहिनि, त माना इहो बि हिकिड़ो असांजे मुआशरे जो मेन हिकिड़ो किरदारु आहे। अच्छा, ज़िंदगी जो को ॾुख? तमामु घणा। पोइ बि जे चेहरे ते मुस्कुराहट रखण वारा माण्हू ॾाढा तकलीफ़ूं ॾिसंदा आहिनि ऐं उन्हनि खे मुस्कुराइण ते पंहिंजो ॾुख विसरंदो आहे। छा वाकई हक़ीक़त बि आहे? बिल्कुलु, हा, काफ़ी तकलीफ़ूं ॾिठियूंसीं। उन खां पोइ मतिलबु शौक़ु त मूंखे हुयो स्क्रीन जो, पर हुनजो शौक़ु हुयो तव्हांखे, पर मूंखे मौक़ो, मां वाइस हिकिड़ो मां ज़ाकिर भाई खां न पुछो तव्हांखे स्क्रीन ते अचण जो शौक़ु हुयो न फिल्म में कमु करण? हा, मूंखे शौक़ु हुयो, पर मां कॾहिं मेकअप आर्टिस्ट इत्तफ़ाक़न थी विया? इत्तफ़ाक़न थी वियासीं। उन खां पहिरियों मां स्टेज वग़ैरह कंदो हुउमि। अच्छा, उन खां अलावा अदाकारो खोड़ सारियूं सिंधियुनि में तव्हांखे कहिड़ी पसंदि आहे, कहिड़ी न पसंदि आहे? सभु सुठियूं आहिनि। सभु सुठो, कमु सुठो थियूं कनि, कमु सुठो। ऑन स्क्रीन तव्हां कमु कयो था, कीअं फीलिंग्स आहिनि तव्हांजी? सची ॿुधायो, मतिलबु ईमान सां मन पंहिंजे। कॾहिं बि मां इहो न सोचियो आहे त मां हाणे स्क्रीन ते कमु पियो कयां या मां एक्टर आहियां या मां कुझु आहियां। मां हिकिड़ो नॉर्मल इंसान आहियां, हिकिड़ी मज़दूरी पियो कयां, पंहिंजे पेट लाइ पियो कयां, पंहिंजे बचनि लाइ पियो कयां, ऐं जीअं मां आहियां उअं ई आहियां। अच्छा, अञा मूं में थोरो चेंज अची वियो आहे। अच्छा, कहिड़ो मतिलबु चेंज इहो अची वियो त मूंखे अञा निवड़त थी वई। जेतिरा मुंहिंजा सीनियर आर्टिस्ट आहिनि, पहिरियां मां सभिनि सां ईअं ई मिलंदो हुउमि, हाणे मां थोरो झुकी मिलंदो आहियां। हिननि जी महिनत, ऐं उहो बि चवंदा आहिनि त हज़रत अली जो कॉल आहे त जीअं जीअं तव्हांखे कामयाबी मिलंदी वञे, तव्हां वधंदा वञो त तव्हां में झुकाव ईंदो वञे, इहा तव्हांजी असल कामयाबी आहे। अच्छा, इहे त ॻाल्हियूं सभु पंहिंजे जॻह ते। हिननि गेटअप्स जे लाइ तयार लाइ सपोर्ट केरु कंदो आहे? मुंहिंजी वाइफ। अच्छा, रियली? मना कोन कंदी आहे तव्हांखे त हिन कयो? हो त मूंखे उहे ड्रेसिस कढी ॾींदी आहे जेके कॾहिं हुन यूज़ बि न कया। मतिलबु टेलर आया ऐं हुन रखी छॾिया त पहिरियां जेको आहे ही शो करे अचे त पोइ मां पाईंदमि। अच्छा, सभिनी खां वधीक फीडबैक कहिड़े किरदार जो मिलियो आहे? सोढी जो? सोढी जो, हा। पोइ तव्हां हाणे सोढी नालो रखी छॾियो, जीअं अदा असां वटि मुआशरे में असांजी मासी मूरा मशहूरु आहे, असां वटि मासी चपरा मशहूरु आहे, तव्हां बि हिकिड़े किरदार खे वठी करे फेमस थियो त वधीक मूंखे हिकिड़ो किरदार नथो वणे, मुख़्तलिफ़ मज़ो थो अचे किरदार में। छो जो तव्हांखे मां ॿुधायां त कॾहिं बि मां स्क्रिप्ट ते न हलियो। ॾाढी आहे तव्हांजी तमामु नेचुरल ॻाल्हि आहे, मां तव्हां सां शेयर करण वारी हुअसि। हा, कॾहिं बि न। जे अगरि ॾींदा बि आहिनि त मां चवंदो न बाबा, मां न ॻाल्हाए सघंदो। चंबेली जो कैरेक्टर तव्हांजो ॾाढो फेमस थियो हुयो, उन चंबेली किरदार जी थोड़ी अदायगी थी वञे। हा, चंबेली जो मतिलबु वो बार बार चवंदो आहे त तुम क्या कर लोगे हिजड़े। मां चंबेली तुम्हारा वो हाल करेगी कि कल से ये सारी दुनिया तुझे हिजड़ा हिजड़ा बोलेगी। अच्छा, स्टेज ते कमु करणु ॾुखियो आहे, टेलीविज़न ते कमु करणु ॾुखियो आहे, या जेके मुख़्तलिफ़ कैरेक्टर्स तव्हां कयो था अॼुकल्ह यूट्यूब ते माशाअल्लाह हलनि था? स्टेज ते ॾुखियो आहे। स्टेज ते वधीक ॾुखियो आहे। ऐं केतिरे अरसे खां वठी तव्हां हिननि गेटअप्स मां कमु कयो था पिया? केतिरो अर्सो थिया लॻी? मूंखे टीवी स्क्रीन ते त 2 साल थी विया आहिनि। रेगुलर कयां पियो, मुंहिंजो को न को प्रोग्राम हले पियो। ऐं जेको आहे सभिनी चैनल्स हिन वक़्तु फ्रीलांस सभिनी ते हले पियो। बाक़ी मूंखे तक़रीबन स्टेज त बचपन खां। अच्छा, सोढी जो वैलेंटाइन डे ॾाढो हिट थियो हींअर, अदा अली गुल सां ॾाढो, त हुन में तव्हां मुंहिंजो गानो ॻाईंदा अचो? बिल्कुलु, तव्हांजो गानो ॻायो। ऐं मूंखे हक़ीक़त में बाइक हलाइण कोन ईंदी आहे। अच्छा, तव्हां हुन में वियो था? नवीद भाई मूंखे छॾींदो आहे, पिक कंदो आहे, ड्रॉप कंदो आहे। मूंखे बाइक जो चयो त तव्हांखे बाइक हलाइणी आहे। ऐं सूदखोर केरु आहे? व्याजी जेको आहे अली गुल मला। अली गुल मला व्याजी आहे, त तव्हांखे ॾाढो मतिलबु ऑफर थो करे वैलेंटाइन डे या बालू खणी थो अचे। इहो ॾाढो सुठो रहियो तव्हांजो कैरेक्टर में। की अञा कुझु फीचर में अचण वारो कुझु न? छो हाणे वींदे वींदे तव्हां नज़र वठी करे पुछां। बस जेको आहे हाणे महिनत कयूं पिया, मतिलबु मुंहिंजी हिकिड़ी नंढी कोशिशि आहे। ऐं मां अञा इहो कोन चयो आहे त मां प्रॉपर आर्टिस्ट आहियां। आर्टिस्ट वॾी ॻाल्हि आहे। 3 साल थिया आहिनि, मां 30 सालनि खां या 25 सालनि खां रहियो त आहियां हिन फील्ड में, एक्टर न हुयुमि। पर हक़ीक़त इहा आहे ज़ाकिर भाउ की को बि हिकिड़ो किरदार या का बि हिकिड़ी क्लिप तव्हांजी क्लिक थी वञे न, त उन लाइ तव्हांखे सालनि जी ज़रूरत नथी पए। तव्हां महिनत उहा नथा कयो त वधीक फेमस थियण जे लाइ अॼुकल्ह दौर में जेतिरी रश आहे उतां तव्हांजो हिट थियणु ॾाढो मुश्किल आहे। ॾाढो मुश्किल आहे। तव्हां हींअर हिट थी विया माशाअल्लाह। घर घर में आर्टिस्ट आहे। घर में आर्टिस्ट आहिनि, में कोई शक न आहे। तमामु बहितरीन लॻो तव्हां सां कचेरी करे। तव्हांजा खोड़ सारा गेटअप असीं ॾिसंदा रहंदासीं। इन फ्यूचर मुंहिंजे ख़्याल में तव्हांजो बहितरीन प्रोग्राम अची रहियो आहे, उहो बि इंशाअल्लाह वॉच कंदासीं। ॾिसण वारनि जे लाइ छा चवंदो पंहिंजे अंदाज़ में। अली मां ॾिसण वारनि लाइ छा चवां पर तोखे, इहे ॾिसनि बसि इन्हनि जे ॾिसण सां असांखे ख़ुशी मिले थी। भला को असांजी भेनरूं चवनि त असांखे फैशन लाइ एडवाइस तो छा ॾींदो?
महिरबानी। ज़ाकिर जे ब्यूटी पार्लर तां मेकअप करायो। हाँ बिल्कुल ही ज़ाकिर पाजो बेहतरीन ब्यूटी पार्लर भी आहे जोहर में। जी जी जी। ऐं उन में तव्हां वञो ऐं अहिड़ा ई मुख़्तलिफ़ गेटअप फैशन तव्हांखे हर तरह जो ॿुधाईंदा ऐं तव्हां ज़रूरु उते बि वञो। असांजो भाई कुझु न पंहिंजी सेल्फ प्रमोशन बि थी वञे। सो तमामु लिखत अल्लाह तव्हांजा अल्लाह करे तव्हां ख़ुशि हुजो अञा खोड़ सारियूं कामयाबी ॾिसो। अल्लाह साईं तव्हांखे ज़िंदगी ॾे, अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। महिरबानी जी। इन सां गॾु असां पंहिंजो प्रोग्राम में तव्हांखां मोकिलाए वठूं था इंशाल्लाह ताला वरी नेक्स्ट गेटअप में नेक्स्ट माहौल में तव्हां सां गॾु जॉइन कंदासीं द शैला शो में। Thanks for watching this video. For more updates, subscribe Shehla Gul Official.